अहम ख़बर मां पीपल्स पार्टी पारां इमरान ख़ान जे मार्शल लॉ बाबति बयान जी मज़म्मत कई वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़ियादा मरी चयो आहे त चोर चोर जूं दाहूं कंदड़ पाण घड़ी ऐं ज़ाल चोर आहे। इक़्तिदार लाइ मुल्क में रतो छाण ॾिसणु चाहे थो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाज़ियादा मरी चयो त पीपल्स पार्टी मुल्क में जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾियूं। पीपल्स पार्टी इमरान ख़ान जे मार्शल लॉ वारी बयान खे रद्द करे थी। इमरान ख़ान इक़्तिदार में अची हेलीकॉप्टर ते सफ़र खां सवाइ कुछ भी न कयो। पंजाब में फराह गोगी के विहारे वियो। इक़्तिदार खसजण ते हिकु शख़्स कावड़ में मार्शल लॉ जे हक़ में आहे। इमरान न्याज़ी इक़्तिदार हासिल करण लाइ कंहिं बि हद ताईं वञण लाइ तैयार आहे। पीपल्स पार्टी पारां इमरान ख़ान जे मार्शल लॉ बाबति बयान जी मज़म्मत कई वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाज़ियादा मरी जो चवणु आहे त चोर चोर जूं दाहूं कंदड़ पाण घड़ी ऐं ज़ाल चोर आहे। इक़्तिदार लाइ मुल्क में रतो छाण ॾिसणु चाहे थो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाज़ियादा मरी चयो त पीपल्स पार्टी मुल्क में जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾिनियूं। पीपल्स पार्टी इमरान ख़ान जे मार्शल लॉ वारे बयान खे रद्द करे थी।